पूरन कृपा। हाणे राजसूय यज्ञ आरंभ थियो भाई। राजसूय यज्ञ में चयूं प्रथम पूजा कंहिंजी थींदी त इहो ई सहदे जरासंध जो पुटो थी करे चई प्रथम पूजा श्री कृष्ण जी थी। ऐं भीष्म पितामह ॾाढो प्रसन्न थियो। भले बालक आहे, नौजवान आहे, नंढी उमिरि जो आहे, लेकिन हिकु हिकु अखर हिन जो सचो आहे। लेकिन उते हिकिड़ो जलेलो बि वेठो हुयो। केरु? शिशुपाल। उन जे अंदरि साड़ पच हुयो, बाहि लॻल हुई कि घोट राजा बणिजी आयुमि मां, कुंवार खणी वियो कृष्ण। जॾहिं खां भॻवान रुक्मणी माता सां विवाह कयो, ईअं पाणी जे ढुक ढुक ते भॻवान खे अपशब्द ॻाल्हाईंदो। चओ हरे राम। अंदरि ई अंदरि ईअं जलंदो भुनंदो रहंदो भॻवान जे लाइ। उन ॾाढो घटि वधि ॻाल्हायो, तव्हांजा दिमाग़ ख़राबु थी विया आहिनि। हिकिड़ो ॿुढो त ॿियो ॿार, 12 ॿुढे ते लॻियल वेठा आहियो। हे छा आहे? हे राजा आहे, संत आहे, महात्मा आहे, कोई फ़क़ीर आहे, कोई केरु आहे? ऋषि मुनि आहे जो कृष्ण जी पूजा कंदव? हे गायूं चराईंदो हुयो गोकुल में? हाँ, हे कोई क्षत्रिय आहे? भॻवान खे था चवनि। राजा इंद्र जाते अची करे सजदो कंदो आहे। 33 करोड़। भगवान कुछ न चयो, मुस्कुरायो। पांडवन हथियार कढी छॾिया। भीमसेन गदा खई, अर्जुन गांडियूं खयूं। हुनजे पक्ष जा बि उथी बीह रहिया युद्ध करण लाइ। भगवान सभिनि खे विहारियो। चई भैया असांजो सौट भाउ लॻे। हिनजे मैया खे मां वचन ॾिनो आहे, हिनजा 100 अपराध क्षमा कंदुमि। अरे जा, भगवान खे हाणे अपशब्द चवणु शुरू कई। कंहिंखे थो सम्झे? तूं कायर आहे, तूं बुज़दिल आहे, तूं भॼी वए, तूं रण छोड़ आहे। हाँ, तूं कोई क्षत्रिय न आहे, तू कुछ न जाने, तू छलिया है। ये कंदे कंदे भगवान याद कराए 90 थी है, 99 थी है। सावधान, हाणे भी मौको तई। अरे हट, तू मूंखे छा समझी वेठो आहे? हाँ, वरी भगवान के गालाई अखर 100 पार थिया। सुदर्शन चक्र भगवान कढियो। सभिनि जे ॾिसंदे ॾिसंदे मस्तक उन जो कटिजी वियो। ऐं उन जी जेकी जोत हुई सभिनी ॾिठी, पांडवन भक्तन भीष्म पितामह, उहा जोत अची करे श्री कृष्ण जे चरणनि में लीन थी वई। बोलो वृंदावन बिहारी लाल की। हाणे ॿिया जेके राजा हुया अधर्मी पापी, उहे थर थर कांपण लॻा। चई भैया हाणे चुपचाप पियो, इहो ई हाल असांजो बि थियण वारो अथव। हाँ, हिते खणंदो ई कोन धनुष ऐं चक्र सां, सभु जय गोपाल थी वेंदो। कुझु त भॼी आहे, कुझु वेठा रहिया, कुझु हथ जोड़े झुकी आहे, मथे ई मुंहुं करे नथा निहारनि। परीक्षित महाराज पुछनि था त प्रभु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, भगवान हिन पापीअ मुंहिंजे श्री कृष्ण खे 100 अपशब्द चया, हिनखे त नरक वञणु खपंदो, हिनखे कोड़ छो न लॻो? हिन जी ज़बान ख़राबु छो न थी? ज़बान में बीमारी छो न थी? लकवो छो न लॻो हिनखे? सुखदेव जी चवनि था प्यारा, इहो हिकिड़ो नियम आहे। प्रेम सां भक्ति कर त वैकुंठ मिलंदो, वैर सां बि कोई भक्ति करे त उनखे बि वैकुंठ मिलंदो। इहो कहिड़ो नियम आहे? हा, भगवान असांजी सोच खां वधीक दयालु आहिनि। भाए कुबाए अनख आलसऊ, नाम जपत मंगल दिस दसऊ। कंहिं भी तरह सां बस जुड़ी वञे भगवान सां, एड थी वञे, लीन थी वञे भगवान में, याद करे, पोइ गुस्से में करे, दुश्मनीअ में करे। सुखदेव जी चवनि था भक्तिअ खां बि वधीक न, दुश्मनीअ में कोई याद करे वैर में, त जल्दी भगवान मिलंदा। हाणे वैर उहो ई कंदो जे भगवान खे ॾिठो हुजे या भगवान सां वाकई न ठहंदी हुजे, 36 जो आंकड़ो हुजे। चओ हरे राम। उनखे भगवान जल्दी मिलंदा। तव्हां कथा ॿुधी आहे न, हिकिड़ो माण्हू वेंदो भगवान जे मंदिर में, रोज़ ॾीओ ॿारींदो ऐं हिकिड़ो वञी रोज़ ॾीओ विसाईंदो। त हिकड़ी ज़ोरदार साल गुज़री विया, ॿई पंहिंजो धर्म निभाईंदा, धर्म अधर्म जेको चओ। हाणे हिकिड़ी तेज बरसाति पई, थधी थधी हवा लॻी, बरसाति थी, ॾीओ ॿारण वारो वयो ई कोन। लेकिन ॾीओ विसाइण वारो वो महाराज सर्दी गर्मी सब जेको भी अचे सहन करे, बरसात सहन करे, कपड़ा बधी सिर के बधी करे ॾीओ विसाइण वयो। जीअं ॾीओ विसाइण वयो ॾिठई कमाला ॾीओ तो न ॿारियो ई कोन्हे। ॾाढो गुस्सो आयुसि कि मां विसाइण पहुची मां, वो चंडो ॿारे ई कोन वियो ॾीओ। अञा गुस्से में बीठो निहारे पियो भगवान के, तो भगवान उनके दर्शन ॾेई छॾियो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। शायद शिव भगवान जो मंदिर हो। गौरी शंकर भगवान की जय। चई प्रभु तव्हांखे ग़लति फहमी थी अथव, हो मां न आहियां, ॿारण वारो न आहियां, मूंखे क्षमा कजो, मां विसाइण वारो आहियां। भगवान चई मूंखे सभु पतो आहे, मूंखे छो दर्शन नथो? चई तूं भले विसाइण ईंदे पर तुंहिंजी यादि मुंहिंजे लाइ 24 कलाक हूंदी। तूं वैर में मूंखे यादि कंदे, दुश्मनीअ में हुन सां बि दुश्मनी कंदे, पर उहो केवल ॾीओ ॿारण महिल मूंखे यादि कंदो 15 मिंट, ऐं तूं 24 कलाक मूंखे यादि कंदे। तुंहिंजे मां स्मरण भक्तिअ ते तोते राज़ी थियो। चओ हरे राम।